सिंध काबीना जो इजलास सुभाणे सुबुह 10 बजे तलब कयो वियो आहे। इजलास में नए माली साल जे बजट जी मंजूरी ॾिनी वेंदी। बजट में टैक्स वसूलियुनि जी शरह में वाध जो इम्कान आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 10% वाध थी सघे थी। नए माली साल दौरान ट्रांसपोर्ट जा नवां मनसूबा शुरू करण जो बि इम्कान आहे। सिंध जी बजट मजमूई तौर 3000 अरब रुपयनि खां वधीक हुअण जो इम्कान आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो खान। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल नए माली साल जो काबीना मंजूरी ॾिनी। काबीना जो इजलास सुभाणे 10 बजे जेको आहे उहो तलब कयो आहे। जो ॿुधाए थो वञे त हिन दफ़े जेका बजट आहे उनमें सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 10% वाध जा जेके आहिनि उहे इम्कान आहिनि। सां गॾोगॾु बजट जो मजमूई जेको हदफ़ आहे उहो 3000 अरब रुपयनि खां वधीक जेको आहे हुअण जा जेको आहे इम्कान आहिनि। ऐं जॾहिं त हिन दफ़े जेको आहे बजट में मुख़्तलिफ़ जेके नए साल जा टैक्सिस आहिनि उन्हनि जी शरह में पिणु जेको आहे वाध जा इम्कान ॿुधाया पिया वञनि। गॾोगॾु नए साल माली साल दौरान ट्रांसपोर्ट जा जेके नवां तरक़ियाती मनसूबा आहिनि उन्हनि ते पिणु जेको आहे उहो ज़िक्र कयो थो वञे। इहो ॼाणायो वियो आहे त साल 2025 ऐं 26 जी सालियानी जेका तरक़ियाती बजट आहे उनमें मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि ते गौर कयो वेंदो। ऐं सर्विस एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे पारां जारी कयल जेको नोटिफिकेशन उन मूजिबि सुभाणे एजेंडा जेका आहे उहा वज़ीर आला हाउस में जेका आहे उहा पेश कई वेंदी। जंहिंसां पोइ ज़िमनी बजट जी जेका मंज़ूरी आहे उहा मुख़्तलिफ़ खातनि जे माली बिलनि खे जेको आहे उन्हनि ते गौर कंदी। उन सां गॾोगॾु इजलास में बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं एक्साइज प्रोटेक्शन नार्कोटिक्स समेत मुख़्तलिफ़ मकानी इदारा समेत ज़राअत आबादी खातनि जा जेके कारकर्दगियूं आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे पेश कयूं वेंदियूं। इजलास जी जेका सदारत आहे उहो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कंदो। जॾहिं त चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी फाइनेंस ऐं तवानाई वारो वज़ीर जेको आहे उहो पिणु हुते मौजूदु हूंदो। लाॻापियल इख्तियारियुनि पारां जेके पंहिंजूं रिपोर्टूं आहिनि उहे सुभाणे जेके आहिनि उहे पावर पॉइंट प्रोजेक्शन जुमे जे ॾींहुं जेका उहे जमा करायूं वेंदियूं। जंहिंखां पोइ सिंध असेंबली जो जेको इजलास आहे उहो बजट पेश करण लाइ उहो 3 बजे घुरायो वेंदो। ऐं जेको क़ाइम मक़ाम गवर्नर आहे उन सुभाणे 3 बजे पिणु जेको आहे सिंध असेंबली जो इजलास घुरायो वरितो आहे। जॾहिं त सुभाणे सुबुह जो 10 बजे वज़ीर हाउस में बजट जी मंज़ूरी थी वेंदी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।